ओम शांति। अॼु मिले तारीख़ 26/2/2024। मीठा मीठा बाप दादा चवनि था मीठी मीठी ॿार टीचर विदेही आहे, इन करे यादि जी महिनत करणी आहे। यादि कंदे कंदे जॾहिं इम्तिहान पूरो थी वेंदो तॾहिं घर हली हलंदासीं। प्रश्न ॿारनि खे यादि में रहण जी महिनत करणी आहे, कंहिं धोखे में न अचिणो आहे। उत्तर आत्मा जो साक्षात्कार थिए, झिलमिल ॾेखारे में ॾे, इन सां कोई फ़ाइदो न आहे। ईअं न कि साक्षात्कार सां बाबा जी दृष्टि पढ़ण सां ई पाप कटजंदा या मुक्ति मिलंदी, न। इहे त ॿियो ई धोखे में अची वेंदा आहिनि। यादि जी महिनत करो, महिनत सां ई कर्मातीत अवस्था थींदी। ईअं न कि बाबा दृष्टि ॾे त असां पावन ठही वेंदासीं। महिनत करणी आहे। ओम शांति। रूहानी बाप रूहानी ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, पढ़ाईंदा आहिनि, योग सेखारींदा आहिनि। योग कोई वॾी ॻाल्हि न आहे। जीअं ॿारु पढ़ंदो आहे त योग ज़रूरु टीचर सां रहंदो आहे कि असांखे फलानो टीचर पढ़ाईंदो आहे। आपसमान ठाहिण जे लाइ एम ऑब्जेक्ट त रहंदी आहे न। सम्झंदा आहिनि कि फलानो दर्जो पढ़ूं था, हुन में टीचर खे चइणो न आहे कि मूंसां गॾु योग लॻायो, अर्थात हुनखे सदा टीचर यादि ई रहंदो आहे न। ऑटोमेटिकली पढ़ाइण वारे सां गॾु योग रहंदो आहे। सॼो ॾींहुं त न पढ़ंदा आहिनि, न उहो जन्म जन्मांतर त पढ़ंदा ई आहिनि। प्रैक्टिस थी वेंदी आहे न। सॼो ॾींहुं त न पढ़ाईंदा आहिनि, उहो जन्म जन्मांतर त पढ़ंदा आया आहिनि। प्रैक्टिस थी वेंदी आहे त सॼो ॾींहुं त कोई न पढ़ाईंदो, थोरी ॾींहुं पढ़ाए पोइ थोरो ॾींहुं ॿियो कमु। हिते त तव्हांजी बिल्कुलु नई प्रैक्टिस आहे। इहा देहदारी टीचर न आहे न, इहा विदेही टीचर आहे। इहा देहदारी टीचर न आहे, इहा आहे असांजो विदेही टीचर जो हर 5000 वर्ष खां पोइ असांखे मिलंदो आहे। ख़ुदि चईंदा आहिनि मां तव्हांजो देहदारी टीचर न आहियां, हिन करे इहे यादि ठहिरंदी न आहे। पंहिंजे खे सम्झणो, पंहिंजे खे आत्मा सम्झणो पए कि असांखे परम पिता परमात्मा टीचर पढ़ाइनि था। टीचर खे यादि ज़रूरु करिणो आहे। जेसि ताईं इम्तिहान पास थी, यादि कंदे कंदे इम्तिहान पास थी वेंदासीं, पोइ हली हलंदासीं पंहिंजे घर। इम्तिहान पूरो थींदो बि ड्रामा फिनिश। इम्तिहान पूरो हूंदे ई थींदो ई आहे, ड्रामा फिनिश थी वेंदो आहे। जीअं इम्तिहान पूरो थी वेंदो आहे, हूअ ड्रामा फिनिश थी वेंदो आहे। त बाबा चवनि था पोइ तव्हां ॿारनि खे मालूम आहे कि असांजी आत्मा में पार्ट भरियलु आहे 84 जन्मनि जो असांखे वॼाइणो आहे। इहे बि हाणे मालूम आहे न, पुठियां हुते इहे यादि न रहंदो। सतयुग में हिते तव्हांखे सॼी नॉलेज मिलंदी आहे। टीचर ई वेही सॼी नॉलेज असां ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि न। जो सम्झंदो रहणो आहे ऐं यादि बि ज़रूरु रहणो आहे। यादि में बि रहणो आहे, नॉलेज बि सम्झणी आहे। घड़ी घड़ी बाप चईंदा आहिनि मनमना भव। मनमना भव जो अर्थ ई आहे ॿार सम्झंदा आहिनि। मनमना भव जो अर्थ बि आहे ॿार सम्झंदा आहिनि, अक्षर राइट आहे। बाप ख़ुदि चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदा। हिन में टाइम लॻंदो आहे, पंहिंजी जांच करणी आहे। जीअं पढ़ाई में सब्जेक्ट्स हूंदा आहिनि, हिस्ट्री, हिसाब किताब, साइंस आदि, स्टूडेंट्स सम्झंदा आहिनि असां केसि ताईं पास थींदासीं। तव्हां ॿारनि जी ॿुधी में आहे कि असां एतिरा मार्क्स सां पास थींदासीं। पंहिंजे खे ॾिसणो आहे कि असां बाबा खे भुलिजी त न वेंदा आहियूं। ॾाढा लिखंदा आहिनि बाबा, घड़ी घड़ी यादि भुलिजी वेंदी आहे। ॾाढा माया जा तूफ़ान ईंदा आहिनि, विकल्प ईंदा आहिनि, न सम्झण जे कारण लिखंदा आहिनि बाबा हिन में पाप त न लॻंदो। ईअं संकल्प विकल्प ईंदा आहिनि, ॾिसण सां ख़्यालात ईंदा आहिनि, इहे करो, इन में पाप त न लॻंदो न। बाप चईंदा आहिनि न, पाप तॾहिं लॻंदो आहे जॾहिं कर्मेंद्रियनि सां विक्रम कंदा आहियूं। बाबा बार बार सम्झाईंदा रहंदा आहिनि। ॿारनि खे ज्ञान त आहे, इहे बि ॼाणंदा आहियो कि विष्णु श्री कृष्ण खे सुदर्शन चक्र छो ॾेखारियो आहे। ॾेखारींदा आहिनि अकासुर बकासुर खे मारे।
हाणे मारण जी त हिते ॻाल्हि न आहे, इहे त पंहिंजे पाप कटण जी ॻाल्हि आहे। शिव बाबा खे ई चईंदासीं न सुदर्शन चक्र, शिव बाबा खे बि चईंदासीं सुदर्शन चक्रधारी। उन्हनि खे सॼे चक्कर जो ज्ञान आहे। आत्मा खे बाप सां ज्ञान आहे न, इहे सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे। सुदर्शन चक्र धारण करे पंहिंजे पापनि खे भस्म करिणो आहे। अर्थात जेतिरो असां हिन हिस्ट्री जोग्राफी खे ॼाणंदा वेंदासीं, हूअं असांजा पाप कटजंदा वेंदा। अर्थात बाबा चवनि था, ॾिसो जीअं जीअं असां यादि कंदासीं कि मां हीअं हुयमि, पंहिंजी सतो प्रधान स्थिति में धारण कंदा वेंदासीं कि मां सतयुग में हीअं कयो, पोइ त्रेता द्वापर कलयुग, हाणे वरी मूंखे सतो प्रधान स्थिति खे प्राप्त करिणो आहे। असां जेतिरो हिन ज्ञान जो मनन कंदा रहंदासीं, बाबा खे यादि कंदा रहंदासीं, त विक्रम विनाश थींदा वेंदा। हर हिक खे पंहिंजे लाइ महिनत करणी आहे। ईअं न बाबा दृष्टि वेही ॾे, इन सां पाप कटिजी वेंदा। बाप बि इहे धंधो न कंदा आहिनि, इहे त सभिनि खे ॾिसंदा ई आहिनि। ॾिसण सां व ज्ञान ॾियण सां विक्रम विनाश न थींदा आहिनि। बाबा चवनि था, ॾिसण सां या ज्ञान ॾियण सां विक्रम विनाश न थींदा आहिनि। बाबा त सभिनि आत्माउनि खे ई ॾिसंदा आहिनि न, बाबा त सभु आत्माउनि खे, लेकिन बाबा जे ॾिसण सां ज्ञान ॾियण सां विक्रम विनाश न थींदा। बाप जेसिताईं असां बाप खे यादि न कंदासीं, असां कंहिंखे बि ॾिसूं उहो ठीकु आहे, लेकिन जेसिताईं उहो असांखे न ॼाणे न, असां कंहिंखे बि ॾिसूं उहो ठीकु आहे, लेकिन जेसिताईं उहा आत्मा असांखे न ॼाणे तेसिताईं थोरी उहा असां सां ॻाल्हाईंदी या हुनजो कुझु फ़ाइदो थींदो न। त हूअं ई बाबा बि पूरी दुनिया जी सभु आत्माउनि खे ॾिसंदा रहंदा आहिनि, लेकिन जेसिताईं उहा आत्मायूं बाबा खे यादि न करनि, बाबा खे ॼाणनि न, तेसिताईं विक्रम कीअं विनाश थींदो। त बाबा चवनि था कि बाप त रास्तो ॿुधाईंदो आहे, ईअं करो त विक्रम विनाश थींदा, श्रीमत ॾींदा आहिनि। अच्छा सम्झो बाप ईंदा आहिनि, आत्मा सम्झी करे ॾिसंदा आहिनि, हीअं न हिन सां असांजा पाप कटिजी वेंदा, न, पाप कटिजंदा आहिनि पंहिंजी महिनत सां। ईअं बाप वेही करे त इहे हिकु धंधो थी वञे। बाप सम्झाईंदा आहिनि, ईअं यादि सां यादि मिलंदी आहे न, बाबा जी यादि, बाबा खे ॿार यादि करे त बाबा खे बि उन खे उहा दृष्टि ॾींदा, त पाप कटिजंदा। बाप सम्झाईंदा आहिनि, ईअं तव्हां पंहिंजे बाप खे यादि करो, बाप ई श्रीमत ॾियण वारा आहिनि, महिनत पंहिंजी करणी आहे। ॾाढा सम्झंदा आहिनि, फलाणे साधु सन्यासी जी दृष्टि पइजी वञे, बसि कृपा आशीर्वाद वठंदा किरदा ई रहंदा आहिनि। उहो छा कृपा कंदा, उहो त पंहिंजे ब्रह्म महतत्व खे ई यादि कंदा रहंदा आहिनि। बाप त साफ़ु रास्तो ॿुधाईंदा आहिनि न, ईअं करो। ॻाईंदा बि आहिनि, नंगा आयासीं, नंगा थी करे ई वञिणो आहे परम धाम में। ये गायन बि हिन समय जो आहे। बाप जा वर्शन्स पोइ भक्ति में कमु ईंदा आहिनि। बाबा हिते चई नंगा अर्थात अशरीरी आया थे, अशरीरी थी करे वेंदासीं। पोइ इहे भक्ति मार्ग में ईअं ॻाईंदा रहंदा आहिनि बाप जा वर्शन्स, पोइ भक्ति में कमु ईंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विक्रम विनाश थींदा। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। बाप त श्रीमत ॾींदा आहिनि, इहे बि ड्रामा में उन्हनि जो पार्ट आहे। बाप जे वर्शन्स पोइ भक्ति मार्ग में कमु ईंदा आहिनि। हाणे बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, तव्हां यादि करो, पोइ मां तव्हांखे ॾिसां त तव्हांजा विक्रम विनाश थींदा। इहे बि ड्रामा में उन्हनि जो पार्ट आहे। इन्हनि खे ई मदद चऊं कि बाबा जी यादि सां असांजा पाप कटिजी वेंदा आहिनि। ड्रामा अनुसार श्रीमत ॻायल आहे न, ड्रामा अनुसार श्रीमत ॻायल आहे। बाप खे मत ॾियणी ई आहे। चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो, ईअं न मदद ॾेई कर्मातीत अवस्था में वठी वेंदासीं। बाप खे त मत ॾियणी आहे,
इनखे ई मदद जो ड्रामा अनुसार श्रीमत ॻायल ई आहे। बाप खे त मदद ॾियणी आहे, चईंदा आहिनि पंहिंजे खे आत्मा सम्झो। इहे न मदद ॾेई कर्मातीत अवस्था में वठी वेंदा, न टाइम लॻंदो आहे। बाबा चईंदा आहिनि इन में टाइम लॻंदो आहे, ॾाढी महिनत करणी पवंदी आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झण जो ॾाढो सुठो सुठो अभ्यास करिणो आहे। वास्तव में माताउनि खे टाइम मिलंदो आहे, पुरुषनि खे धंधनि जो फुरनो रहणो आहे। तव्हां ॿारनि खे बाप खे यादि कंदे कंदे लाटरी वठणी आहे, तॾहिं त बाबा माताउनि खे चुनियो अथई न, ताकी माताऊं त इहे बाबा खे यादि कंदी रहनि, ज्ञान ॾींदे रहनि। त इहे लॉटरी वठणी आहे ताकी सॼी जंक निकिरी वञे। बाबा चवंदा तॾहिं सॼी जंक निकिरी वञे, फील थींदी आहे फलानो सुठो पुरुषार्थी आहे। चाट रखंदा आहिनि, जी भक्ति में 2-3 घंटा बि वेही वेंदा आहिनि न। वानप्रस्थी गुरु आदि ॾाढा कंदा आहिनि, परंतु उन्हनि खे बि एतिरो यादि न कंदा आहिनि जेतिरो देवताउनि खे यादि कंदा आहिनि। भले गुरु आदि कयल आहिनि, गुरु आदि बि अॼुकल्ह देवी देवताउनि जी ई ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि न, त उन्हनि जा फॉलोअर्स बि गुरु आदि खे एॾो न यादि कंदा आहिनि जेतिरा देवी देवताउनि खे यादि कंदा आहिनि। छो जो देवी देवताउनि खे यादि करण सां सुखु मिलंदो आहे न। गुरु त चलो शांती ॾियारंदा, लेकिन सुख जेकी फीलिंग मिलंदी आहे न, ॾिसो श्री कृष्ण जन्माष्टमी, इहे दिवाली, त हिन में माण्हू पूजा आदि कंदा आहिनि, केॾो सुठो लॻंदो आहे न। माण्हू खे केॾो मज़ो ईंदो आहे त्योहारनि में। बाक़ी गुरू वटि छा वेंदा, उहो कुझु न कुझु सत्संग आदि ॿुधाईंदा, हुते त सिंपल कपिड़ा पाए वेंदा, सिंपल कंदा। लेकिन नाच गानो इहे सभु करण में त माण्हुनि खे देवी देवता आहिनि, रंग बिरंगा हूंदा आहिनि न, त आत्मा खे त उन में सुखु मिलंदो आहे न। वास्तव में देवताउनि खे यादि करिणो न हूंदो आहे न, देवता कॾहिं सिखलाईंदा आहिनि। तव्हां ॿारनि जे लाइ यादि त उनखे कबो न जंहिंसां फ़ाइदो मिले। देवी देवताउनि खे यादि करण सां कोई फ़ाइदो थोरी आहे। थोरो समय जे लाइ सुखु मिलंदो आहे, सुठो लॻंदो आहे, मनोरंजन थी वेंदो आहे। पाप थोरी कटिजंदा आहिनि, पाप कटिजनि गुणनि ऐं शक्तियुनि जी धारणा करण लाइ श्रेष्ठ मत ॾियण वारो त बाबा ई आहे न। तव्हां ॿारनि जे लाइ कोई नई ॻाल्हि कोन्हे, ॿियो न लाखों वर्ष जी कोई ॻाल्हि आहे। बाप त ईंदा ई आहिनि तॾहिं जॾहिं स्थापना ऐं विनाश जो कार्य थींदो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि इहे विनाश त कल्प कल्प थींदो ई आयो, कल्प पहिरियों बि थियो हुयो। तव्हां लिखंदा बि आहियो 5000 वर्ष बि इहो थियो हुयो। बाप पाण सां गॾु मिलण जो रास्तो ॿुधाईंदा आहिनि, उहो कोई नई ॻाल्हि न आहे। बाप पाण सां गॾु मिलण जो जेको रास्तो ॿुधाईंदा आहिनि उहो कोई नई ॻाल्हि न आहे। बाबा चवनि था, बाप चईंदा आहिनि मां कल्प कल्प अची करे तव्हां सभिनि खे रास्तो ॿुधाईंदो आहियां। तव्हां ॿारनि खे पतो आहे कि असांजी राज्य जी स्थापना थिए थी, जीअं देवताउनि जी पूजा कंदा आहियूं उन्हनि जो राज्य वरी खां स्थापना थिए थो। 5000 वर्ष जो चक्कर आहे जो फिरंदो ई रहंदो आहे। मनुष्य वाइड़ा थी वेंदा आहिनि, माया जी मत सभु हलनि था न। रावण खे छो जलाईंदा आहिनि, अर्थ कुझु न ॼाणंदा आहिनि। तव्हांजो नाम ई आहे सुदर्शन चक्रधारी, असांजो नाम ई आहे सुदर्शन चक्रधारी। एम ऑब्जेक्ट ये खड़ी आहे न, जो बाबा में ज्ञान आहे उहो आत्मा खे ॾिनई, उहो बाबा आत्मा खे ॾियनि था न। बाबा पंहिंजो ज्ञान सभी आत्माउनि खे ॾियनि था, जंहिंखे जेतिरो वठिणो आहे वठो। भंडारी खुली आहे, खज़ानो खुलियो आहे। जॾहिं ड्रामा जो चक्कर पूरो थींदो आहे तॾहिं ई बाप अची करे नॉलेज ॾींदा आहिनि। जॾहिं ड्रामा जो चक्कर पूरो थींदो आहे तॾहिं बाबा अची करे नॉलेज ॾींदा आहिनि। बाप ई अची करे इहे कर्म सिखलाईंदा आहिनि। पोइ वामारक में वञण सां रात शुरू थी वेंदी आहे, पोइ असां हेठि उतरंदा ई ईंदा आहियूं। सुख घटि थी वेंदो आहे न, सुख घटि थी वेंदो आहे। जॾहिं वामारक में वेंदा आहिनि माण्हू त सुख घटि थी वेंदो आहे। तव्हांजी बुद्धि में ज्यों जो त्यों सॼो चक्कर जो ज्ञान आहे, जीअं बाबा जी बुद्धि में आहे। बाबा जी बुद्धि में जीअं ज्ञान आहे उहो असांजी बुद्धि में बि पूरो ज्ञान आहे। पूरी श्रेष्ठ मां सर्व शक्तियूं
गुण सभिनि जो अनुभव बि आहे। असां मास्टर गॉड ठही वेंदा आहियूं। बाक़ी तव्हांखे पावन ठहिण लाइ महिनत करणी पवंदी आहे। सॾु बि इन करे ई कंदा आहिनि न, बाबा असां पतितनि खे अची करे पावन ठाहियो। पोइ नॉलेज बि खपे न, मनुष्य खां देवता ठहिणो आहे। बाप ईंदा ई आहिनि ॿारनि खे राजयोग सिखलाइण, ॿिए कोई खे सिखलाइण ईंदो बि न। पतित पावन बाप खे सॾु कंदा आहिनि, बाबा असांखे अची करे पावन ठाहियो। हाणे तव्हां पुण्य आत्मा ठहो था न, वर्ल्ड जी हिस्ट्री जोग्राफी रिपीट थिए थी। केतिरी गुह्य ॻाल्हियूं बाबा असांखे ॿुधाइनि था। मनुष्य न आत्मा खे न परमात्मा खे ॼाणंदा आहिनि। आत्मा जो आहे जीअं आहे, आत्मा जो आहे जीअं आहे उअं जहिड़ो हुनजो पार्ट आहे। आत्मा जो आहे जहिड़ी आहे जहिड़ो हुनजो पार्ट आहे, उहो बि बाप ई ॿुधाईंदा आहिनि। असांखे ख़ुदि जे बारे में ई न पतो आहे। हिन संगम युग में असां ख़ुदि सां हाणे ई मिलंदा आहियूं। वंडर आहे न, नंढी सी आत्मा में छा पार्ट भरियलु आहे ॾिसो। हर सेकेंड जो पार्ट भरियलु आहे। ॿुधंदे ई रोमांच खड़ा थी वेंदा आहिनि कि असांजी आत्मा में इहो पार्ट भरियलु आहे। कोई खे आत्मा जो साक्षात्कार थींदो आहे, आत्माउनि जी झिलमिल ॾेखारे में ॾींदी आहे, परंतु हुन सां कोई फ़ाइदो आहे छा? हुन सां कोई फ़ाइदो त न आहे। हिते त योग लॻाइणो आहे। बाबा चवंदा आहिनि हिते त योग लॻाइणो आहे, बाक़ी ॾिसण सां कुझु फ़ाइदो थोरी थींदो आहे। हिते त बाबा चवंदा आहिनि कि योग लॻायो, मूंखे ख़ुदि खे आत्मा सम्झी करे मूंखे निराकार रूप में यादि करो। मनुष्य सम्झंदा आहिनि साक्षात्कार थी मुक्ति पायूं। बाबा चवंदा आहिनि हिते योग छा लॻाइणो, सिर्फ़ु बाप खे यादि करिणो। बाबा जेकी शिक्षायूं ॾिनियूं अथई हुनखे यादि करो न, बाक़ी आत्मा ॾेखारे में ॾे न। बाबा की छा चयो अथई, ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे यादि करे कर्म करो। अर्थात बाबा जी ज्ञान के श्रीमत खे यादि करो। सुबुह जो बाबा श्रीमत छा ॾिनी अथई, सुबुह खां राति ताईं जो मत ॾिनी अथई हुनखे ध्यान में रखी हलो। हा बाबा हीअं चए अथई, हीअं चए अथई, हीअं करिणो आहे, हीअं ॻाल्हाइणो आहे। पोइ मन ई मन में बाबा खे यादि करे बुद्धि में रहे बाबा निराकार आहे, परमधाम में आहे। हुन सां गॾु यादि करे कर्म करो। मनुष्य सम्झनि साक्षात्कार थिए, मुक्ति पायूं, पाप भस्म थी वञनि। लेकिन बाबा चवनि था मुंहिंजे ॾिसण सां कुझु पाप भस्म ई न थींदा आहिनि। इहा ॿियो ई धोखे में रहिजी वेंदा आहिनि। बाप त हर ॻाल्हि सम्झाईंदा रहंदा आहिनि, चवंदा आहिनि तव्हांखे गुह्य ॻाल्हियूं ॿुधायां थो। तव्हांजी बुद्धि में सॼो चक्कर जो ज्ञान आहे, बसि बाबा जो चक्र, बाबा खे ऐं चक्र खे यादि करिणो आहे। टीचर खे बि यादि करिणो आहे, नॉलेज खे बि यादि करिणो आहे। बाप खे, टीचर खे, सतगुरु खे। बाबा कल्ह ॿुधाई न टिनिनि जा कार्य। बाप पालना ॾींदो आहे, टीचर पढ़ाई पढ़ाईंदो आहे, सतगुरु असांखे मत ॾींदो आहे कीअं छा करूं। त टीचर खे बि यादि करिणो, हुनजी नॉलेज खे बि यादि करिणो आहे। यादि कंदे कंदे ड्रामा अनुसार असां कर्मातीत अवस्था खे पाए वठंदासीं। जीअं नंगा आयासीं अर्थात अशरीरी आयासीं, अशरीरी थी करे ई असां सभिनि खे वापसि वञिणो आहे। तव्हां दैवी संस्कार खणी वेंदा आहियो, हुते कोई नॉलेज न आहे। इनखे चइबो आहे सहज यादि। असां आत्मा ई न भरतू हथ वेंदासीं। असांजी आत्मा में ॿिए जन्म जो वरसो हूंदो, संस्कार हूंदा। वरसो छा हूंदो? संस्कार हूंदा। योग अक्षर सां मनुष्य मुंझी वेंदा आहिनि। योग अक्षर खां जीअं कल्ह बाबा उन ॾींहुं बाबा चई न कोई हिते गाॾी ड्राइवर आदि आहे, बाबा जे कार्य में ड्राइवरिंग जो कमु थो करे त उते वञी उहा विमान ॾिसंदो, विमाननि खे हलाईंदो। मतिलबु उनजो हूंदो उते त विमान त वियो बटन दॿायो हली हलंदा, लेकिन उते उहो ओड़ो कमु कंदो। त हुन अनुसार असां सभु पंहिंजा संस्कार खणी वेंदासीं। त बाबा चवनि था कि तव्हां दैवी संस्कार खणी वेंदव, हुते कोई नॉलेज न आहे। इनखे चइबो आहे सहज यादि। योग अक्षर सां मनुष्य मुंझी वेंदा आहिनि, उहा आहे हठ योगी। सहज योग त बाप ई सिखलाईंदा आहिनि।
अॻियां ॿुधंदा हुया गीता जे भॻवान सहज योग सिखलायो हुई, परंतु उन्हनि खे ॼाणंदा न हुया, परंतु उनखे ॼाणंदा न आहिनि। 100% मिसअंडरस्टैंड करे छॾियो अथनि, जंहिंसां मनुष्य पतित थी विया आहिनि। बाबा जी न सभु गड़बड़ हिन गीता द्वारा ई थी आहे। अनेक मतियूं आहिनि जो गृहस्थ व्यवहार में रहंदा आहिनि, उन्हनि जे लाइ इहे गीता शास्त्र आहे। तव्हां आहियो प्रवृत्ति मार्ग वारा, पहिरियों तव्हां पवित्र प्रवृत्ति मार्ग वारा हुयो, हाणे अपवित्र थी आहियो, हाणे पोइ पवित्र ठहिणो आहे। बाप त एवर प्योर आहे। बाबा चवंदा तव्हां पवित्र प्रवृत्ति मार्ग वारा हुयो, हाणे अपवित्र थिया आहियो, हाणे वरी तव्हांखे पवित्र ठहिणो आहे। बाप त एवर प्योर आहे न, उहे ईंदा ई आहिनि श्रीमत ॾियणु, उहे ईंदा ई आहिनि श्रीमत ॾियणु। बाबा चवंदा बाप चवंदा आहिनि हिन समय सभु तमो प्रधान थी विया आहिनि, पहिरियों सतो प्रधान हुया, जीअं असां बि पहिरियों सतो प्रधान हुयासीं न, पोइ तमो प्रधान थी वियासीं। जो बि ईंदा आहिनि पोइ पादरी आदि पहिरियों सतो प्रधान ई ईंदा आहिनि, पोइ एडिशन थींदी आहे न, थींदे थींदे सिधो झाड़ तमो प्रधान थी वेंदो आहे। हाणे त जर्जड़ीभूत अवस्था में आहे। तव्हां ॿार सम्झंदा आहियो असां सतो प्रधान हुयासीं, पोइ नंबरवार ई तमो प्रधान, नंबरवार सतो प्रधान, नंबरवार ई तमो प्रधान ठहींदा आहियूं। पोइ सतो प्रधान ठहिणो आहे, नंबरवार ई ठहींदा आहिनि। ड्रामा अनुसार असां नंबरवार ई सतो प्रधान ठहींदा आहियूं, पोइ नंबरवार ई तमो प्रधान बि ठहींदा आहियूं। डिटेल त ॾाढी आहे न, जीअं बीज आहे उनजो पतो आहे, उनखे पतो आहे कीअं झाड़ निकिरंदी। इहो मनुष्य सृष्टि जो झाड़ बाप ई बतलाईंदा आहिनि, भगवान बि उहो ई आहे न। इहो मनुष्य सृष्टि जो झाड़ जो राज बाबा ई अची करे ॿुधाईंदा आहिनि। भगवान बि उहो ई आहे। ॼाणंदा आहियो असांजो बाग़ कीअं सुठो हुयो, असांजो बाग़ कीअं सुठो हुयो। बाप खे त नॉलेज आहे न, केतिरी फर्स्ट क्लास खुदाई बगीचो आहे बाबा जो, केतिरो फर्स्ट क्लास खुदाई बगीचो आहे। हाणे त शैतानी बगीचो आहे न, शैतान चइबो आहे रावण राज्य खे। त हाणे असांजो फर्स्ट क्लास खुदाई बगीचो असां ठाहियूं था, बाबा असां द्वारा ठाहिनि था, जिते हिन समय शैतानी बगीचो आहे। शैतान उनखे चइबो आहे रावण राज्य खे, जाते जाते मारामारी लॻी पई आहे। बाबा चवंदा जाते ताते मारामारी लॻी वई आहे न। हाणे बाक़ी जो एटॉमिक बॉम्ब्स रहियल आहिनि उहे बि तयारु करे वेठा आहिनि, एटॉमिक बॉम्ब्स रहियल आहिनि उहे बि तयारु करे वेठा आहिनि। त बाबा चवंदा कि दुनिया में ॾिसो केॾी हलचल आहे न, हर प्रकार जी मारामारी आहे, बॉम्ब्स आदि बि तयारु थी विया आहिनि। सभु सम्झंदा आहिनि इहे कोई रखण जी चीज़ न आहे, सभु सम्झंदा आहिनि इहे कोई रखण जी चीज़ न आहे। इन्हनि सां विनाश थियणो आहे ज़रूरु। अगरि विनाश न थिए त सत्य कीअं अचे, अगरि विनाश न थिए त सत्य कीअं अचे। त बिल्कुलु साफ़ आहे, बल ॾेखारींदा आहिनि। महामारी महाभारत लड़ाई लॻी, 5 पांडव बचिया, उहो बि गली मरी आहे, परंतु रिज़ल्ट कुझु बि न आहे। 5 पांडव बचिया उहो बि गली मरी आहे, अर्थात 5 पांडव बचिया, उहो त ई त कहानी बाबा ॿुधाई थी न, दयाबान सां ॻलणो, परंतु रिज़ल्ट कुझु बि न ॾेखारींदा आहिनि। इहे बि ड्रामो ठहियलु आहे जो बाप सम्झाईंदा आहिनि। भारत खे ई लूटियो आहे, हाणे पोइ रिटर्न बि ॾियनि था, पिछाड़ी ताईं ॾींदा रहंदा। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो विनाश सां सभु कुझु ख़तमु थी वेंदो। जॾहिं असांजो राज्य हुयो त ॿियो कोई राज्य हुयो ई न, बाबा चवंदा आहिनि जॾहिं असांजो राज्य हुयो त ॿियो कोई राज्य हुयो ई न। हिस्ट्री मस्ट रिपीट, त हीउ पुराणो सभु ख़तमु थी वेंदो, असांजो राज्य ईंदो त ॿियो कुझु हूंदो ई न। हिस्ट्री मस्ट रिपीट, भारत पोइ हेवन ठही वेंदो,
बाबा चवनि था इहा भारत पोइ हेवन ठही वेंदो, लक्ष्मी नारायण जो राज्य हूंदो न, ये भारत पोइ हेवन ठही वेंदो, लक्ष्मी नारायण जो राज्य हूंदो, सभु कुझु नयो ई नयो हूंदो, सभु कुझु साफ़ु सुथिरो हूंदो, ॿियो कोई खंड जो उते नाम ई न आहे। हाणे कलयुग जो अंत आहे, पोइ हिन लक्ष्मी नारायण जो राज्य ईंदो, केतिरो सभु नयो फर्स्ट क्लास थींदो वेंदो न। असां वरी इहा ठहूं था न, बाप चईंदा आहिनि मां आयो आहियां तव्हांखे राजयोग सिखलाइण, बाबा असांखे राजयोग सिखलाए करे छा था करनि, लक्ष्मी नारायण जहिड़ो ठाहिनि था न, कल्प कल्प अनेक बार तव्हां मालिक ठहिया आहियो न, इन्हनि जी ही सॼी विश्व में राजधानी हुई, असांजी पूरी विश्व में राजधानी हुई, वॾा अक़लमंद हुया न। हाणे असांखे बाबा एॾो अक़लमंद ठाहिनि था न, त असां उते बि ॾाढा अक़लमंद हूंदासीं, तॾहिं त पूरे विश्व जो राज्य भाग्य बाबा असांखे ॾियनि था न। त बाबा असांखे चवनि था वॾा अक़लमंद हुया, हुते वज़ीर आदि जी राय वठण जी ज़रूरत ई न हूंदी, छो जो बाबा असांखे चई न हाणे असां राजा ई जा संस्कार खणी था वञूं न, त हुते इहा वज़ीर आदि जी दरकार ई न हूंदी, ये ड्रामो ठहियलु आहे, पोइ रिपीट थींदो आहे। श्री कृष्ण जे मंदर खे चईंदा आहिनि सुखधाम, शिव बाबा अची करे सुखधाम स्थापन कंदा आहिनि, इन करे हिन समय श्री कृष्ण जे मंदरनि खे चईंदा आहिनि सुखधाम। उहो ख़ुदि चईंदा आहिनि क्राइस्ट खां 3000 वर्ष पहिरियों भारत स्वर्ग हुयो, भारत स्वर्ग हुयो। क्रिश्चन माण्हुनि जो दिमाग़ तॾहिं बि सुठो आहे, बाबा चईंदा आहिनि पहिरियों हिकु धर्म हुयो, पोइ ॿिया धर्म ईंदा विया, ॿारनि खे वंडर खाइणो खपे, बाबा असांखे बादशाही कीअं ॾियनि था न, बाबा असांखे कीअं पूरी बादशाही ॾियनि था, ॿारनि खे वंडर करणो खपे, बाप अची करे असांखे भक्ति जो फल ॾींदा आहिनि, केतिरो सहज आहे, परंतु सम्झंदा उहे ई जे कल्प पहिरियों सम्झियो हूंदो, इन करे असांखे देही अभिमानी ठही करे बाबा जो ज्ञान सभिनि खे ॾींदा हलो, लेकिन सम्झंदा उहे ई, हिन में दिलि शिकस्त न थियो, एतिरा ई निकिता, ईअं ई थिया, सम्झंदा उहे ई जे कल्प पहिरियों सम्झियो हूंदो। नंबरवार पुरुषार्थ अनुसार आत्माएं सतो प्रदान थींदी वेंदियूं, पोइ नंबरवार तमो प्रदान बि थी वेंदियूं आहिनि, हाणे वरी सतो प्रदान थियनि थियूं, इन करे सम्झंदा उहे ई जे कल्प पहिरियों सम्झो हूंदो, जंहिंखे जेतिरो सतो प्रदान त सभी ठहींदा, लेकिन डिग्री थींदी आहे न, फर्स्ट क्लास सतो प्रदान आत्मायूं, देव आत्मायूं, उन्हनि में बि 8 केॾी सतो प्रदान रॉयल आत्मायूं हूंदियूं। अच्छा, मीठे मीठे सिके लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग, रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते, असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार सुदर्शन चक्र खे धारण करे पंहिंजे पापनि खे भस्म करिणो आहे, संभाल करो, त सॼो ॾींहुं योग में छा कंदा, सुदर्शन चक्र फिराए करे पंहिंजे पापनि खे भस्म कंदो, संभाल करो, कर्मेंद्रियनि सां कोई बि पाप कर्म न थिए, असांखां कर्मेंद्रियनि खां कोई बि पाप कर्म न थियणो खपे, असांखां कर्मातीत ठहिण जी स्वयं ई महिनत करो, संभाल करो, कर्मेंद्रियनि सां कोई बि पाप कर्म न थिए, कर्मातीत ठहिण जी स्वयं ई महिनत कंदा हलो। ॿियो आहे साक्षात्कार जी आश न रखणी आहे, साक्षात्कार करण सां मुक्ति न मिलंदी आहे, पाप न कटंदा आहिनि, त बाबा चई न रिम झिम ॾिखाए में ॾे, आत्मा ॾिखाए में ॾे, ईअं न सोचो, तव्हां बसि बाबा खे यादि करे बाबा जी श्रेष्ठ मत ते हर कर्म कंदा हलो, निंदा स्थिति मान अपान जय पराजय सभ में समान स्थिति, जीते जी मरल, हिनखे चइबो आहे कर्माती स्थिति। त साक्षात्कार करण जी आश न रखो, बाबा खे यादि कंदा हलो, पाप कटजंदा वेंदा, कर्मातीत अवस्था खे प्राप्त करे वठंदासीं। ॿियो जंग कढण जे लाइ कढणी आहे बाप ऐं नॉलेज खे यादि करण सां,
जंक कीअं कढणी आहे? बाप ऐं नॉलेज खे यादि करो, अर्थात सुदर्शन चक्र फिराइण सां जंक निकिरी वेंदी, पाप ख़तमु थी वेंदा, दैवी गुणनि जी धारणा थींदी वेंदी। त ईअं सभु कंदा हलो। वरदान चेहरे द्वारा सर्वश्रेष्ठ प्राप्तियुनि जो अनुभव कराइण वारा सर्व प्राप्ति संपन्न ठहो। संगम युक्ति सां ब्रह्मण आत्माउनि खे वरदान सर्व प्राप्ति संपन्न आत्मा। सर्व प्राप्ति में सर्व गुण, सर्व शक्ति, सर्व ज्ञान अची वियो। त सर्व प्राप्ति संपन्न आत्मायूं असां आहियूं। अहिड़े वरदानी आत्माउनि खे महिनत करणी न पवंदी आहे, उन्हनि जे चेहरे जी चमक ॿुधाईंदी आहे, उन्हनि जे चेहरे जी चमक ॿुधाईंदी आहे। कल्ह बाबा चई न, असांजे चेहरे में चमक कॾहिं ईंदी? जॾहिं असांजो संसार हिकु बाप हूंदो त उन्हनि जे चेहरे जी चमक, त ऑटोमेटिकली हिकु बाप खे पंहिंजो संसार ठाहींदासीं त सर्व प्राप्तियूं थी वेंदी। असांजे चेहरे ते चमक ॿुधाईंदी कि इन्हनि कुझु पायो आहे। ये प्राप्ति स्वरूप आत्मायूं आहिनि। कोई ॿार जे चेहरे खे ॾिसी माण्हू चवंदा आहिनि कि ऊची मंज़िल आहे, इन्हनि त्याग ॾाढो ऊचो कयो आहे। अगरि असांखे लॻंदो न, अरे मूंखे हाणे इहे बि करिणो आहे, इहे बि करिणो आहे, मां त बाबा जी ठही आहियां, हाणे मूंखे हितां जो बि न खाइणो आहे, लहसुन प्याज बि न खाइणो आहे, इहे पवित्र बि रहणो आहे, कपिड़ा बि सिंपल पाइणा, इन करे असांखे ख़ुदि ई इहा झंझट बार बार ईअं लॻंदो, सुठो लॻंदो, लेकिन थोरी टेंशन में ऐं हिन में ई रहंदा आहियूं। त ॿियनि खे बि लॻंदो कि अरे हिननि त ॾाढो त्याग कयो आहे वीचारनि। लेकिन असां ख़ुदि ई हीअं जॾहिं असांखे ख़ुदि खे त्याग न प्राप्ति लॻे त असांखे कुझु बि महिनत न लॻंदी आहे। त्याग ॾेखारे ॾींदो आहे, लेकिन भाग्य न ॾेखारे में ॾींदो आहे। पोइ उन्हनि खे कई ॿारनि जे चेहरे ते के ॾिसी करे माण्हू सोचंदा आहिनि कि हिननि जी मंज़िल ॾाढी ऊची आहे। त्याग ॾेखारे में ॾींदो आहे, लेकिन भाग्य न ॾेखारे में ॾींदो आहे। जॾहिं सर्व प्राप्ति जे नशे में रहंदासीं पंहिंजो भाग्य, जॾहिं सर्व प्राप्ति जे नशे में रहूं, पंहिंजो भाग्य ॾेखायूं त सहज आकर्षित थी ईंदा। पोइ ॿिया बि जॾहिं असांखे उहो प्राप्ति, असां सदा प्राप्ति जे नशे में रहंदासीं न, त असांखे केॾी सुठी प्राप्ति थी आहे, त ॿिया बि असांजी प्राप्ति खे ॾिसी करे सहज ई आकर्षित थी करे ईंदा। स्लोगन आहे, जाते उमंग उत्साह हिकमत जो संगठन आहे। जाते उमंग उत्साह हिकमत जो संगठन आहे, उते सफलता समायली आहे। त हर कर्म कंदे हुए उमंग उत्साह बि रहे ऐं हिकु मत ते हलो सभु। असांजी त सहज आहे न, बाबा छा था चवनि, बाबा जी मत खे ध्यानु में रखी। पोइ हिन में असांखे त अभिमान बि न अचिणो खपे कि दीदी ईअं थी चए, हीअ पंहिंजी थी हलाए। न, बाबा ईअं चए थी, बाबा ईअं चए थी त दीदी त सिर्फ़ु हुन आत्मा त असांखे यादि ॾियारई कि बाबा ईअं चईंदा आहिनि न, बाबा ईअं चईंदा आहिनि न। असांखे यादि न आहे, लेकिन हुन यादि ॾियारई। त हिन में ईअं थोरी कि उहा वॾी थी वई, असां नंढा थी वियासीं। तव्हांखे कोई ॿी पॉइंट यादि अची वेंदी, तव्हांखे कोई ॿी पॉइंट यादि अची वेंदी। त हीअं करे असां सभु मिली जुली करे, हिते वॾो नंढो न आहे, हा भई, लेकिन जंहिंखे यादि अचे, जंहिं पुरुषार्थ करे हुन पॉइंट खे धारण कयो आहे, जंहिंमें जो शक्ति आहे, जंहिंमें उहो गुण आहे, हुन अनुसार असांखे हर हिकु कमु करिणो आहे, है न। त जाते इन करे वॾो नंढो न ॾिसी करे, हा हिन में इहे विशेषता, हिन में इहे विशेषता, हिन में इहे विशेषता, ईअं संगठन खे मज़बूत करो, हिकमत करो, उमंग उत्साह में रहो, तॾहिं सफलता मिली वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।